गंबट खां रिपोर्ट करे रहियो आहे नज़ीर अहमद गोपांग। गंबट पुलिस ॾोहारिन बजाय आम शहरियुनि खे तंग परेशान करण लगी। SHO गंबट बिना जवाज़ गंबट जे शहरियुनि शोबान आलमाणी, अख्तियार आलमाणी, मज़हर आलमाणी जे घरनि ते चढ़ाई करे। ख़बर मूजिब गरीबाबाद गंबट महले जा रहवासीन शोबान आलमाणी, अख्तियार आलमाणी, मज़हर आलमाणी मीडिया सेंटर गंबट पहुची एहतजाज कंदे सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे चयो त SHO गंबट अमीर अली शाह पुलिस अटाला साण करे बिना जवाज़ असांजे घरनि ते चढ़ाई करे घर में पियल सोन हिकु अदद मोबाइल फ़ोन खणी विया। असांखे का बि मालूमात न आहे, असां घर न हुआसीं। SHO गंबट पुलिस अटाला साण करे छो आयो, असांजो कहिड़ो ॾोह आहे? SHO गंबट अमीर अली शाह गंबट मां थियल ॾोह ऐं वारदातुनि जो पुराव करण लाइ बिना जवाज़ असांखे तंग करे परेशान करे थो। असीं IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर खे अपील था करियूं त असां सां इंसाफ़ कयो वञे।